कुछ माण्हू चवंदा आहिनि त शाइरीअ में समाज जो आईनो बचणु खपे। इन खे तव्हां कीअं था ॾिसो, जेके माना शाइरी जीअं करंट हालतूं आहिनि त उन्हनि जो तख़लीक़ी इज़हार जेको आहे कॾहिं कॾहिं त ईअं बि हूंदो आहे त जीअं शेख आज़ाद चयो सार खे सिट थियण लाइ की साल खपनि, पर कॾहिं कॾहिं जीअं ॿोॾि थी अचे या अहिड़ियूं हालतूं थियूं अचनि त ज़ाहिर आहे शाइरनि जो हिकु रिएक्शन बि फितरी आहे त उहो समाज जो ॾिसो न, शाइर बि हिकिड़ो समाज जो हिसो आहे, हू उन खां अलॻि त न आहे न। जेके बि हिकिड़ो माण्हू चए त हाणे बेख़बर कमरे में त शाइर वेही शाइरी नथो करे न। असांजी जेका सिंधी शाइरी जो इहा हिकिड़ी इनफ़रादियत आहे त उहा समाज सां जुड़ियल आहे, धरतीअ सां धरतीअ सां, माण्हुनि सां, उन सां फितरत सां हम आहंग आहे, उहो हुन खां अलॻि न आहे। जेसि ताईं उहो इन सां जुड़ियल न आहे ऐं कैफ़ियतूं लाल में हिकिड़े तख़लीकार त उन में आहे न, हुनखे उहो कीअं थो अलॻि रही सघे। हाणे मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां। घोटिके में हिकिड़ो किंग्स कॉलेज लंडन जो उहो हिकिड़ो प्रोफेसर आयो, डॉक्टर हुयो, डॉक्टर सलमान। हाणे उहो कचहरी में असां वेठा, मां बि असां उन सां कचहरी में मिलियासीं ॾाढो ईअं, मूंखे ख़बर न पई मसो एॾी कचहरी सुठी थी जंहिं महिल वीचारो उहो उथियो न त वरी हिकिड़े माण्हू सहारो ॾिनो, नज़र हुन जी ख़तमु हुई, ॾिसी न पियो सघे। मां चयो हाणे लंडन जहिड़े शहर में वेठो आहे त हुनजी नज़र ख़तमु थी आहे, पर उते साइंस एॾी तरक़ी कई आहे जो हुनजो इलाजु नथो थी सघे। माना हेॾो सुहिणो नौजवान, पोइ मां चयो मूंखे एॾो शाक रसियो, ॾाढो थिए थो न हिकिड़ो माण्हू पढ़ियलु लिखियलु डॉक्टर ऐं उन यूनिवर्सिटी में पढ़ाए थो अञा ताईं। पोइ मां उन ते हिकु नंढिड़ो नसरी नज़ुमो, जीअं तव्हां ॻाल्हि कई त नसी न अची वई तकलीफ़, त मां उहो लिखियो त मां पंहिंजनि अखियुनि सां सिंधो नदीअ खे, समुंड खे, पहाड़नि खे, वणनि खे, गुलनि खे, साध बेले खे, सखर खे ॾिसां थो ऐं तोखे ॾिसां थो। उन खां वधीक मूंखे ॿियो छा खपे? वाह वाह। ऐं तोखे ॾिसां थो। वाह वाह। हीउ सभु नेचर आहे, सॼो फितर, वण, पहाड़, नदियूं, धरती, पंहिंजी मिटी, ॿियो मूंखे छा खपे? तूं ऐं तोखे ॾिसां थो पियो, त मूंखे ॿियो छा खपे? अदल साईं वक़्तु मुख़्तसर आहे, बसि ॿोलीअ जे हवाले सां थोरी ॻाल्हि ॿोल थिए त ॿोलीअ जी केतिरी अहमियत आहे, उनजी छा सूरत आहे? ॿोली जेका आहे, माण्हू चवंदा आहिनि कम्युनिकेशन जी वसीलो न, आइडेंटिटी आहे, ॿोली जे कल्चर जो हिकिड़ो रिच पहलू आहे। ऐं दुनिया में इलाही ॿोलियूं ख़तमु थी वञे, हाणे काफ़ी अहिड़ी ॿोली जीअं ॻाल्हाईंदड़ ॿ टे वञी बचिया त ख़तमु थी वञे। असांखे ॿोली उहा बचंदी जंहिंमें तइलीम जो सिस्टम आहे या तख़लीक़ी अदब जंहिंमें क्रिएट थिए थो, उहे ॿोलियूं सर्वाइव कंदियूं। बाक़ी असांखे पंहिंजो पंहिंजो रोल अदा करिणो आहे जेको स्कूलनि में ॿारनि पंहिंजे ॿार खे जेकर इनखे तवजह ॾींदा, छाकाणि त इहे आहिस्ते आहिस्ते इहो अहिड़ो रिवाजु पइजी वियो आहे। असां ख़ुदि पाण उन लाइ ज़िम्मेवार आहियूं, ॿार ॾांहुं तवजह नथा ॾियूं, उनखे पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत जो ॾियणो आहे। पर असां होपफुल आहियूं त तख़लीकार हिकिड़ो कोशिशि कनि था पिया त पंहिंजी ॿोली जेका आहे उहा वधे बचे। पाण में हू मलाहनि सां कचहरियूं थो करे, हू मलाहनि सां कचहरियूं थो करे, समुंड खे सिंधी अचे थी सूमरा। हू मलाहनि सां कचहरियूं थो करे, समुंड खे सिंधी अचे थी सूमरा। ॿार स्कूल में वेठा पढ़नि, शाह जी ॿोली बचे थी सूमरा। तइलीम हूंदी त पोइ ॿार ॿोली बचंदी। ऐं क्रिएटिव लिटरेचर आहे, असां इहे घटि में घटि होपफुल आहियूं त असांजो जेको तख़लीक़ी अदब आहे उहो शानदार आहे। स्कूलनि में बि असां जेकॾहिं इहो जिते जिते कोई कोताही थिए थी पई, उन ते नज़र रखणी आहे त जीअं असांजी ॿोली जेका उहा बचे। अदल साईं तव्हांजी हिकिड़ी मशहूरु वाई आहे, जे मां ख़्वाब हुजां उहो वञे यादि हुजेव त पुॼाणी इन ते कयूं। जे मां ख़्वाब हुजां पल सभई तरसां तूं जन नेणनि में, आई आहे ओ पिरी एॾी जोति किथां तूं जन नेणनि में, पाण बचाए लोक खां अची आऊं लिकां तूं जन नेणनि में। जे मां ख़्वाब हुजां पल सभई तरसां तुंहिंजे नेणनि में, जे मां ख़्वाब हुजां पल सभई तरसां तुंहिंजे नेणनि में। अवां गुफ़्तगू ॿुधी अदल सूमरे साहिब जी, ऐं तमामु अहम ॻाल्हियूं थियूं। अदल सूमरे शेख अयाज़ जूं सारोणियूं सलियूं, पंहिंजी शाइरी ॿुधाई, न सिर्फ़ु सिंधी पर उर्दू शाइरी। ऐं अदल सूमरे साहिब चवाणी त तख़लीक़ जो रस्तो न रोकणु घुरिजे, जेका नवाण थी अचे उहा कंहिं बि सिन्फ़ में हुजे उनखे आज़ादु छॾिजे। उन में जेतिरा तजुर्बा थींदा ओतिरो अदब असांजे ॾाढो निखिरजी साम्हूं ईंदो।